अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी छो ऐं छाजे करे बंद आहे। छा पंजाबेरी ड्रामो बैंड थी चुको आहे या उन जा एपिसोड खत्म थी चुका आहिनि। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आहे मेरे वीडियो मालिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अॼु टाइम वेस्ट न करायूं, हलो था पंहिंजी कहानी अपडेट जी तरफ़। दोस्तों पंजाबेरी जेको ड्रामो आहे उन जा जेके पहिरियां एपिसोड हुया तयार थियल उहे सभु हली चुका आहिनि ऐं हाणे सिंध टीवी वारनि वटि का बि एपिसोड न आहे जेके एपिसोड हलाए। उनजे करे पंजाबेरी जी तमामु तेज़ी सां शूटिंग हली रही आहे। तमामु जल्द जेको आहे उनजी एपिसोड बि अचण वारी आहे। जॾहिं पंजाबेरी जी शूटिंग मुकमल थींदी त उन खां बाद डायरेक्टर जेको आहे उहा थोरी घणी एडिट करे ऐं उहो एपिसोड खणी वञी सिंध टीवी वारे खे ॾींदो ऐं पोइ सिंध टीवी वारो जेको आहे उहो एपिसोड हलाईंदो। पर तव्हांखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। न पंजाबेरी ड्रामो बैंड थियो आहे न ई ख़त्म थियो आहे। तो तमामु जल्द जेको आहे इहे सिंध टीवी वारनि खे एपिसोड मिलंदा त पोइ सिंध टीवी वारा तमामु जल्द इन खे स्टार्ट कंदा। तव्हांखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। बस तमामु जल्द पंजाबेरी तव्हांजे वरी नसीब साम्हूं ईंदो। ऐं दोस्तों हिन पंजाबेरी ड्रामे में बि हिकु अहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा जो तमामु ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि। उनजे करे उन सीननि में थोरी महिनत बि लॻंदी आहे ऐं थोरी शूटिंग बि लॻंदी आहे। उनजे करे पंजाबेरी ड्रामे जा बि एपिसोड हुया उहे ख़त्म थी चुका आहिनि। उनजे करे हाणे न वॾा एपिसोड तयार करे रहिया मतिलबु त धमाकेदार एपिसोड ऐं उहे तमामु जल्द तव्हांखे सीन ॾिसण वटां मिलंदा। ऐं दोस्तों हिन पंजाबेरी ड्रामे में हिकु बहितरीन अदाकार ऐं सुपर हिट अदाकार बि एड थी रहियो आहे। उन जो नालो आहे ज़ुल्फ़कार बुर्दी। तो ज़ुल्फ़कार बुर्दी जेको आहे पंजाबेरी ड्रामे में बि एड थी चुको आहे। तमामु जल्द उनजी सीन जेको आहे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो ऐं उनजी सीन अहिड़ो आहे जो जॾहिं तव्हां उनजी सीन ॾिसंदो तव्हांखे बहितरीन खां बहितरीन पंजाबेरी ड्रामो मज़ो ॾींदो। बस तव्हांखे परेशान करण जी का बि ज़रूरत न आहे। तमामु जल्द इहो ड्रामो तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। ऐं दोस्तों ज़ुल्फ़कार बुर्दी जा जेके फैन आहिनि उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾींदा हलो त तमामु जल्द जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी जी पंजाबेरी ड्रामे में सीन बि अची रहियो आहे। तमामु जल्द उनजी सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो पंजाबेरी ऐं सिंध टीवी में। बस तमामु जल्द तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। दोस्तों उम्मीद है कहाणी आई खे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।